قوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واللاتي يأتين الفاحشة من نسائكم فاستشهدوا عليهن أربعة منكم فإن شهدوا فأمسكوهن في البيوت حتى يتوفاهن الموت أو يجعل الله لهن سبيلا واللذان يأتيانها منكم فآذوهما فإن تابا وأصلحا فأعرضوا عنهما إن الله كان توابا رحيما صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मीरास जे मसाइल खे बयान करण खां पोइ पंहिंजे हद ऐं ज़ाबिते क़ानून खे बयान फरमायो हो त जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत में अल्लाह ताला जे बयान कयल हुदूद में रही करे ज़िंदगी गुज़ारींदो, इताअत कंदो, उन जे लाइ जन्नत आहे. जेको नाफ़रमानी कंदो त पोइ उन जे लाइ जहन्नम आहे. त पोइ हाणे मुनासिब हुयो ॼण त जेके इताअत कनि था उन्हनि जे इनाम जो बयान थिए या जेके नाफ़रमानी कनि था उन्हनि जे लाइ सज़ा जो बयान थिए. कयो वियो त युदखिलहु नारन ख़ालिदन फ़ीहा. पोइ हाणे अल्लाह तबारक व ताला इन जी निस्बत खे बरक़रार रखंदे उन्हनि मर्दनि ऐं औरतुनि जो बयान फरमायो आहे जेके पंहिंजे शहवत खे गैर शरई तौर ते पूरो था कनि, नफ़्सानी ख़्वाहिश खे पूरो था कनि, पर शरीयत जे क़ानून खां ॿाहिरि निकिरी करे हदुनि खां टपी करे. छो त गुज़िरियल आयतुनि में हद जो बयान थियो न, तिल्का हुदूदुल्लाह, हे अल्लाह ताला जूं हदूं आहिनि. हाणे अल्लाह तबारक व ताला बयान थो करे जेको हद मां निकिरी पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिश खे पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ पूरो कंदो उन जी सज़ा कहिड़ी हूंदी ज़रा ॿुधो. हाणे हिननि आयतुनि जे बयान करण खां पहिरियां थोरो ख़ुलासो ज़हन जे अंदरि रखणो पवंदो. जाहिलियत जे दौर में जीअं हिकिड़ी रस्म ऐं रवाज इहा हुई त कोई मर्द मरी वेंदो हो त उन जी मीरास मां छोकिरियुनि खे, उन जे घरवारीअ खे, न्याणियुनि खे, भेनरुनि खे हिसो मिलंदो ई कोन हो. जे औलाद में पुटु को जवान आहे त वाह वाह उनखे मिलंदो, उहो खणंदो. जे न सगीर या नंढड़ो हो, न बालिग़ हो त उनजो ॼण त हिसो ई कोन्हे. को वॾो को मीरास में चाचो मामो को हूंदो त सॼो मिल्कियत खे कब्ज़ो करे वेंदो. ज़ुल्म कंदा इहो वारिसनि जे मथां. त जाहिलियत जे दौर में हिकिड़ो ज़ुल्म हीअं बि हुयो त औरतुनि खे कंहिं न कंहिं तरह सां हिसाए करे पंहिंजे कब्ज़े में रखंदा हुआ. पोइ का यतीम औरत हुजे, मालदार हुजे त ज़ोरी ज़बरदस्ती वणे न वणे माल फमाइण जे इरादे सां उनखे निकाह में वठंदा. या कॾहिं अहिड़ी औरत जंहिंसां निकाह करणु बि हराम आहे पर मिल्कियत जो अहिड़ी अथसि त कंहिं न कंहिं तरह सां उनखे पाण वटि कब्ज़ो करे रखंदा, ज़ोरी नाजाइज़ निकाह बि उन सां कंदा मिल्कियत जे लालच में. त पोइ इहे जाहिलियत जे दौर में इहे रस्मूं ऐं रवाज किना जो हुया. अल्लाह तबारक व ताला इन्हनि समूरनि खे रद्द कंदे उन्हनि माण्हुनि जे सज़ा जो बयान फरमायो. ख़ुसूसन जेके मर्द ऐं औरतूं बुरा कम कनि था, बग़ैर निकाह जे पंहिंजे शहवत खे खणी चऊं त ज़िना कनि था. अल्लाह तबारक व ताला मर्द जो मामिलो थोरो पंहिंजे अंदाज़ में बयान फरमायो आहे. ज़रा हिते जेके लफ़्ज़ बयान कया विया आहिनि, फरमायो वियो वल्लाती यातीनल फ़ाहिशत मिन निसाइकुम. तव्हांजे माहौल मां, तव्हां मां जेकॾहिं का औरत अहिड़ो फ़हाशीअ जो, बुराईअ जो कमु करे यानी ज़िना कराए विझे त पोइ
ज़ाहिर आहे कमु त ख़राबु थियो, ग़लति थियो, ख़ानदान जी इज़त बि थी वञे, घरेलू इज़त बि थी वञे, ऐं जेको हुनजो पीउ आहे या जेको हुनजो भाउ आहे या जेको हुनजो मुड़ुसु आहे हुनजी पंहिंजी इज़त बि मजरूह थी थिए, त पोइ हाणे उन औरत खे गैरत में अची करे सज़ा तव्हां ॾींदव, पर पंहिंजे मर्ज़ीअ ते। अल्लाह जी फरमाए थो असां तव्हांखे ॿुधायूं था त सज़ा कीअं ॾींदव। वल्लाती यातीना अल-फ़ाहिशता मिन निसाइकुम, तव्हां मां जेकॾहिं का औरत अहिड़ो ज़िना जो कमु कराए विझे, फ़स्तशहिदू अलैहिन्ना अर्बाअतम मिनकुम, पोइ पाण मां ई पंहिंजे अंदरे माहौल मां पंहिंजनि मां ई को हिकिड़ो माण्हू जेको चवे थो त हिन औरत ज़िना कई आहे, कराई आहे, उहो उन फेल जे मथां, उन ज़िना वारे अमल जे मथां 4 शाहिद खणी अचे। जेको दावा करे त हिन औरत हे कमु कयो आहे, उहो इन दावा खे सचे साबित करण जे लाइ 4 शाहिद खणी अचे, 4 पेश कयो। पर जेकॾहिं 4 शाहिद नथो पेश करे सघे, दावा बि कई अथई, शाहिद बि 4 कोन अथसि, 3 अथसि, 1 अथसि, 2 अथसि, त बि हुनजी शाहिदी या क़ाबिल क़बूल कोन्हे, औरत ते सज़ा न लॻंदी। पर जेकॾहिं 4 जे तादाद में के औरतूं अथसि, हिकिड़ी 2 औरत, 2 मर्द, 4 त अंग पूरो थियो, त बि शायदि क़ाबिल क़बूल कोन्हे। 4 खपनि पर 4 ई मर्द हुजनि, 4 ई मर्द हुजनि। अल्लाह तबारक व तआला इहो शर्त विझी छॾियो, छो त पुराणे जाहिलियत जे दौर में हिसाइण जो तरीक़ेकार हिकिड़ो ही बि हुयो, हरू कंहिंजे मथां इल्ज़ाम लॻायो वेंदो हो, पोइ उन इल्ज़ाम खां बचण जे लाइ उहा औरत मजबूर थी करे हुन सां निकाह कंदी, इल्ज़ाम जो लॻे। त पोइ अल्लाह तबारक व तआला सूरत नूर जे अंदरि अहिड़े माण्हू जे सज़ा जो बयान बि फरमायो त जेको कंहिं मर्द या कंहिं औरत जे मथां, पाक दामन माण्हूअ जे मथां इल्ज़ाम हणे थो, 4 शाहिद पेश करे न करे सघियो, त उल्टो इन जे मथां जेके शाहिदी ॾियण में 1 या 2 हथ रादू ठहियल या इल्ज़ाम हणण वारो, उन जे मथां सज़ा लॻंदी, 80 कोड़ा लॻंदा हुनखे, ऐं वरी ज़िंदगी भर हुननि जी शाहिदी बि क़ाबिल क़बूल कोन थींदी, ज़िंदगी भर, भले केॾो बि मोतबर हुजे, इहा अहिड़ी ग़लती कई अथई, जुर्म कयो अथई, ज़िंदगी भर हुन जी शाहिदी शरई तौर ते क़बूल कोन्हे का। इल्ज़ाम त हणंदो अथे, कंहिंजे इज़तुनि खे, ख़ानदानी इज़तुनि खे, शराफ़तुनि खे मजरूह कंदो थो अथे इन सज़ा तौर ते। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो, जेकॾहिं 4 शाहिद तव्हां पेश करे वियो, औरत जे मथां माना साबित करे वियो त हिन इहो गुनाह जो कमु कयो आहे, पोइ सज़ा हाणे कहिड़ी लॻाईंदव? फामसिकूहुन्ना फिल बुयूति हत्ता यतवफ़ाहुन्नल मौत, घर में हुनखे क़ैद करे रखो, तेसि ताईं क़ैद कयोसि जेसि ताईं मरे, न छॾियोसि ॿाहिरि कंहिं बि कमकार सां, बंदि कयोसि घर में, कोई बि ज़रूरत जो कमु हुजेसि उते अंदरि ज़रूरत पूरी कयोसि, कहिड़े बि क़िस्म जी हुजे, न छॾियोसि ॿाहिरि। गोया के जीअं कैदी जेल में कैद हूंदो आहे, ईअं हिन औरत खे घर जे अंदरि कैद रखो, महफ़ूज़ रखो, न ॿाहिरि निकिरे न छा, इहो घर गोया के हिन जे लाइ कैद खानो हुजे। औ यजअलल्लाहु लहुन्ना सबीला, या जेसि ताईं मौत अचेसि तेसि ताईं रखो, या ॿियो तरीक़ो इहा त अल्लाह ताला हुन जे लाइ ॿियो को रस्तो बयानु करे, त हाणे भला कैद न कयोसि, भला ॿी कहिड़ी सज़ा ॾियोसि तेसि ताईं। ही क़ुरान पाक जूं आयतूं इब्तिदाई मरहले जूं आहिनि। इब्तिदा इस्लाम में क़ुरान पाक जूं आयतूं इहे नाज़िल कयूं हुयूं। वक़्तु हलंदे 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 अल्लाह तबारक व तआला इन्हनि औरतुनि जे इन सज़ा जो बयानु, ॿियो रस्तो जेको हिते इशारतनि कयो त मौत ताईं क़ैद कयोसि, या त जेसि ताईं असां ॿियो रस्तो बयानु कयूं, उहो ॿियो रस्तो अल्लाह ताला बयानु कयो सूरत नूर जे अंदरि। अल्लाह ताला फरमायो, अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मिअत जल्दा, ज़िना कंदड़ मर्द ऐं औरत जेकॾहिं हुजे त हुनखे 100 कोड़ा हणो, 100 कोड़ा। ऐं इन ई निस्बत सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने में हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो पेश आयो, बल्कि 2 आया, हिकु सहाबी हो माइज़ असलमी, माइज़ बिन मालिक असलमी कबीले जो, ॿी वरी औरत आई अज़द कबीले जी, उन जे मथां बिल्कुलु शरई कानून ज़ाब्ते सां, शाहिदिन सां, सबूतनि सां ज़िना साबित थी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे मथां रजम साबित कयो, सज़ा लॻाई रजम जी। गैर शादीशुदा जेकॾहिं हूंदा मर्द औरत त उन्हनि खे 100 कोड़ा हणबा, पर जेकॾहिं 2 मर्द औरत शादीशुदा हूंदा ऐं ज़िना कई अथऊं, साबित बि थी चुकी आहे, त पोइ उनखे रजम कबो, संसार कबो, पत्थरनि सां चुटे मारबो जेसि ताईं मरनि।
ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि ॿिन्हिनि खे इहा संसार वारी सज़ा ॾिनी, छो त इहे ॿई शादीशुदा हुया। ऐं हुन सां गॾु हिकिड़े यहूदीअ खे बि कुझु वक़्त खां पोइ अॻिते या पोइ हिकिड़े यहूदीअ खे बि सज़ा मिली वई। पोइ तव्हां चवंदव त यहूदी त क़ुर पाक जा क़ाइल कोन, हुनखे सज़ा कीअं मिली? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुनखे पंहिंजे तौरात जे हुक्म मुताबिक़ सज़ा मिली, छो त तौरात में बि इहा ई सज़ा ज़ानीअ जी बयानु थियल आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदरि औरत जे ज़िना जे मुतालिक़ सज़ा जो बयानु इब्तिदाई जेको उहो बि बयानु कयो, वरी बाद में जेको सज़ा लागू थी वई, गैर शादीशुदा हुजनि त 100 कोड़ा हणो, शादीशुदा हुजनि त पोइ हुनखे संसार कयो जेसिताईं मरनि, पत्थरनि सां चुटियो जेसिताईं मरनि। हाणे वरी वल्लज़ानी यअतियानिहा मिनकुम फआज़ूहुमा, पर जेकॾहिं मर्द हुजनि अहिड़े क़िस्म जो ॾोह कनि, पर अजीब तिर्ज़ सां हिकमत सां, तफ़सीर कुर्तुबी वारे ऐं मुफ़स्सिर लिखियो आहे, अल्लाह तबारक व तआला अजीब हिकमत सां लफ़्ज़ बयान फरमाया आहिनि ॼण त वल्लज़ानी यअतियानिहा मिनकुम फआज़ूहुमा, मर्द जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ग़लती कनि, माना मर्द सां, ॿई मुज़क्कर जा सीगा आंदा विया, मर्द सां पंहिंजी शहवत पूरी थो करे त पोइ फआज़ूहुमा, पोइ उनखे ईज़ा ॾियो। हाणे लफ़्ज़ ढके बयान कयो वियो ईज़ा, साईं केतिरो ईज़ा माना सज़ा ॾियो, केतिरी सज़ा ॾियूं? अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायतुनि में अचे थो त उन इन आयत जो तफ़सीर बयान कंदे उन दौर जो बहितरीन मुहद्दिस आहे, उन बयान कयो त इहा सज़ा जेका आहे काज़ीअ जे मथां मुक़ररु आहे, उन दौर में इन जुर्म जी सज़ा केतिरी हुजणु घुरिजे, वक़्त जे तक़ाज़े खे महसूस कंदे काज़ी सां मुक़ररु कंदो। ऐं बिल्कुलु ईअं थियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दौर में ग़ालिबन हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिं जॻह ते गवर्नर हो, उन ख़त लिखियो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾे, साईं हिते हिकिड़ो माण्हू आहे मशहूरु थी पियो आहे त अहिड़े क़िस्म जा कम कराए थो, मर्द हुन सां पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे था वञनि, त पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबा किराम खे घुराए करे मशवरो कयो। उन्हनि मशवरे करण वारनि सहाबनि सगुरनि में हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु हो। हज़रत अली साईं फरमायो त इहो कमु पहिरियनि उम्मतुनि में चूंकि लूत अलैहिस्सलाम जे उम्मत में हो, हिकु त उहे मुनकिर बि हुया, नाफ़रमान मुशरिक बि हुया, ऐं ॿियो वरी अहिड़ो कुदो कमु बि कंदा हुआ, त पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे सज़ा इहा ॾिनी जो उन्हनि जे सॼीअ चकीअ खे हीअं जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए पटराए या अध आसमान ताईं मथे खणी ऊंधो करे उन्हनि खे उछलाए वियो, दॿिजी मरी विया, जंहिं मां सम्झ में अचे थो त इन्हनि जी सज़ा मौत आहे। हज़रत अली साईं इक़्तिबास कयो, क़ियास कयो, ऐं उन वक़्तु तमामु तर सहाबा किराम जे मौजूदगी में इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ थियो। पोइ 4 मशहूर सहाबी सगोरा जंहिं जे दौर में इहे सज़ाऊं छोकिरो छोकिरे सां, मर्द सां जेकॾहिं ख़्वाहिश पूरी करे त उनखे सज़ाऊं मिलियूं, कहिड़ियूं? ऐं सहाबी सगोरा कहिड़ा हुआ? हज़रत अबू बकर साईं जे दौर में हज़रत अली साईं, हिशाम बिन अब्दुल मलिक, अब्दुल्लाह बिन ज़ुबैर, इन्हनि वॾनि सहाबनि जे दौर में सज़ाऊं जेके मिलियूं, मर्द सां जॾहिं ख़्वाहिश पूरी करे त उनखे बाहि में उछलायो वियो। अहिड़ी सज़ा ॾियोसि इबरतनाक जीअं दुनिया जा सभु माण्हू ॾिसी करे सिखी वञनि त आइंदा कोई अहिड़े क़िस्म जी हरकत न करे। पोइ अल्लाह तबारक व तआला ॼण त वल्लज़ानी यअतियानिहा लफ़्ज़ी तौर ते ॿई मुज़क्कर जा सीगा बयान करे इन इशारो कयो मर्द सां, पर जेकॾहिं कोई मर्द कंहिं गैर औरत सां ई अहिड़े क़िस्म जी पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे, पहिरीं बयान में औरत जेकॾहिं ख़्वाहिश पूरी करे त हुनजो सज़ा जो बयानु हो, ऐं हेॾां जेकॾहिं मर्द जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ख़्वाहिश पूरी करे ऐं सज़ा उनखे ॾियणी पवे त पोइ ईअं सज़ा मुक़ररु कयोसि जेका पूरी थिए। पोइ आख़िर में अल्लाह ताला फरमायो फ़इन ताबा, जेकॾहिं इहे ॿई मर्द औरत जेकॾहिं तौबा ऐं ताइब थियनि था त वअस्लहा, ऐं पंहिंजो इस्लाह कनि था, बक़ाया ज़िंदगीअ में हिननि कमनि खां मुड़ी था वञनि, छॾे था वञनि, फ़अरिज़ू अन्हुमा, अल्लाह ताला फरमायो पोइ हुननि जो पीछो न कयो, छॾे ॾियो। अल्लाह ताला माफ़ थो करे, हू पंहिंजी इस्लाह बि कनि था, माफ़ी बि घुरनि था, अल्लाह ताला उनखे माफ़ थो करे। इन्नल्लाह कान तव्वाबर रहीमा, अल्लाह तबारक व तआला तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ ज़ात आहे, उन माफ़ कयो, तव्हां बि छॾे। तौबा ताइब जो थिया आहिनि हमेशह जे लाइ, बचण जो पको वचन बि कयो अथनि ऐं बचाईंदा बचनि था, तजुर्बो बि थी पियो आहे, छॾे ॾियो न। हाणे हुननि खे तव्हां मेणो मेण न जोड़े हल
हेड़ा कम कंदो वतंदो हाणे वरी बुज़ुर्ग थियो आहे न इंसान आहे तौबा ताइब थी पियो आहे रब ताला हुनखे माफ़ करे छॾियो आहे त हाणे हुनजी इज़त खे मजरूह न कयो अहिड़ा लफ़्ज़ चई करे हाणे सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ त छा हिकिड़े माण्हू जे मथां मर्द जे मथां या औरत जे मथां ज़िना जो शरई तरीक़ेकार शाहिदनि सबूतनि सां साबित थियो अमल त हिन इहो जुर्म कयो आहे पोइ जेकॾहिं हुनखे सज़ा था ॾियूं त अॻुवाट ई थिए थो मां रोवां थो माफ़ी थो वठां गिड़गिड़ायां थो पोइ हाणे तौबे ताइब थो थिए त पोइ हुनखे माफ़ी ॾेई छॾियूं बसि ॾियूं सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ क़ुर पाक जो थो चए त फ़इन ताबा व असलहा तौबे ताइब थियनि इस्लाह कनि पंहिंजी बचाव कनि पंहिंजो त पोइ तव्हां बि माफ़ कयो अलाह बि माफ़ थो करे त पोइ भला सज़ा खां पहिरियां ई जेकॾहिं हू रोअनि रड़नि गुयगी सघनि इलाज कनि मिनथू कनि कुझु बि कनि माफ़ी वठनि त पोइ भला माफ़ करे छॾियूं सज़ा लागू न कयूं उनजो जवाब उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त शरई तौर ते जेसी ताईं इन्हनि जे मथां को सबूत न पेश थियो आहे साबित न थियो आहे कंहिं हिकु अधु माण्हू खे ख़बर आहे कानून शरीयत वारे सां 4 शाहिद कोई दावेदार नथो पेश करे सघे इन खां पहिरियां जे बंदो तौबा ताइब थी मुड़ी वियो काज़ी वटि बि ॻाल्हि न वई आहे इस्लामी हुकूमत में हिन जो केस न आयो आहे उन खां पहिरियां जे लिकी वियो मुड़ी वियो त मुड़ी वियो वक़्तु अथसि भाॻोसि पर जे ॻाल्हि काज़ी वटि पहुची वई शाहिदनि सबूतनि सां थी वियो हाणे साईं रोए रड़े ऊंधो थिए सऊं थिए छा बि थिए शरीयत जो हुकुम जारी थींदुसि हाणे हिनजे रोअण रहण सां माफ़ी कोन्हे हा हुनखे सज़ा लागू थी वई पोइ जेकॾहिं बक़ाया ज़िंदगीअ में तौबा ताइब थी करे इहे कम छॾे थो वञे त तव्हां बि हुनखे हाणे इहो चवणु छॾे ॾियो त तूं अहिड़ो आहीं शरीयत वारी सज़ा लागू थी चुकी आहे जेको जुर्म हो हुनजी सज़ा थी चुकी आहे हाणे चवणु नाइंसाफ़ी आहे इन जे करे अल्लाह ताला फरमायो त सज़ा खां पोइ तौबा ताइब थी वञनि था त पोइ तव्हां बि हुनखे माफ़ करे छॾियो हुनजो पीछो करे छॾे ॾियो हिन आयतुनि जे अंदरि ख़ुलासतन इहे ॻाल्हियूं बयानु कयूं हुयूं अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे बि अहिड़नि बुराइनि ऐं बुछड़ाइनि खां बचण जी हिमत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।